सभी दोस्तन के सलाम। सिंध हेल्प जे चैनल ता अजू सब पांजा कमकार छड़े वनी एक दरवेश वट पतो हो। जॾहिं हिन जो वारो आयो त हिन हथ ॾेई बिना कंहिं हेॾा होॾा जे ॻाल्हि जे बदिरां दुआ घुरण लाइ अर्ज़ कयईं। दरवेश उन नौजवान जे कुल्हे ते हथ रखियो, वॾे जज़्बे ऐं एतमाद सां दुआ कयईं त अल्लाह पाक तोखे आसानी विराइण जी तौफ़ीक़ ॾिए। दुआ वठण वारे नौजवान हैरत सां चयो, साईं बाबा अल्हम्दुलिल्लाह, असां हर साल माल खे पाक करण लाइ वक़्त ते ज़कात अदा कंदा रहंदा आहियूं। बलाउनि खे हटाइण लाइ हस्बे ज़रूरत सदको बि कंदा रहंदा आहियूं। उन्हनि खां अलावा असां पंहिंजे नौकर चाकरनि जी ज़रूरतनि जो बि ख़्यालु रखंदा आहियूं। असांजे घर में मुलाज़िमा आहे, उन जे ॿारनि जी पढ़ाईअ जो बि ख़र्चो अदा कंदा रहंदा आहियूं। अल्लाह पाक जे करम ऐं तौफ़ीक़ सां असां ते काफ़ी आसानी विराए चुका आहियूं। दरवेश थोरो मुस्कुरायो ऐं पोइ तमामु आहिस्ते ऐं मिठे लहजे में चयईं त मुंहिंजा पुट, पैसा, खाधो, उहे सभु रिज़्क़ जूं मुख़्तलिफ़ क़िस्मूं आहिनि। पुट यादि रखजांइ, राज़िक़ सिर्फ़ु अल्लाह ताला जी ज़ात आहे। तूं या केरु ॿियो इंसान या का ॿी मख़लूक न आहे। जेको तूं चई रहियो आहीं उहे सभु कुझु करण छॾे बि ॾी। अल्लाह ताला जी ज़ात उहा सभु कुझु फ़क़ति हिकु साथ पल में सभिनि खे अता करे सघे थो। जेकॾहिं तूं उहो कुझु करे रहियो आहीं त तूं पंहिंजे अशरफुल मख़लूक हुअण जी ज़िमेदारी निभाए रहियो आहीं। दरवेश नरमीअ सां उन नौजवान जो हथु पंहिंजे ॿिन्हिनि हथनि में वठी चयईं त मुंहिंजा प्यारा पुट, अच मां तोखे सम्झायां थो त आसानी विराइण छाखे चइजे थो। पंहिंजी ज़मानत ते कंहिं बेवा जे जवान नीगर लाइ संजीदगी सां शादी करण लाइ भॼ डुक करण बि आसानी आहे। कॾहिं कंहिं बि उदास या मायूस इंसान जे कुल्हे ते पंहिंजो हथु रखे बग़ैर कंहिं मुंहुं ख़राब करण जे 1 कलाक पूरी वॾी डिघी बिना कंहिं मक़सद जी ॻाल्हि ॿुधण बि आसानी आहे। सुबुह जो ऑफिस वेंदे पंहिंजे ॿारनि सां गॾु पाड़े जे कंहिं यतीम ॿार खे स्कूल वठी वञण जी ज़िमेदारी पाण ते खणण, उहा बि हिकु आसानी आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं घर जा वॾा आहियो त सभिनी सां सुठे सलूक बराबरीअ जो हक़ ॾियण बि आसानी आहे। चांहि जे नंढे होटल ते ओए छोकिरा चई सॾु करण बजाए अदा या पुट चई सॾु करण बि आसानी आहे। पंहिंजे पाड़े वारे दुकानदार या रेहड़ीअ वारे सां बग़ैर कंहिं बहस मुबाहिसे करण, बिना ख़रीदारी करण बि आसानी आहे। तव्हांजे पंहिंजे ऑफिस जे बाज़ार या फैक्ट्रीअ जे चौकीदार घटि कमाइण वारे नौकरनि खे नंढो न सम्झणु ऐं उन्हनि सां सलाम में जल्दी करणु, दोस्तनि वांगुरु गरम जोशीअ सां खीकार करे मिलणु, कुझु वक़्तु कढी उन्हनि जे ॿारनि बच्चनि जो ख़ैर ख़बर पुछण बि आसानी आहे। हॉस्पिटल में पंहिंजे मरीज़ जे भरिसां वारे बिस्तर अणॼाण मरीज़ जे भरिसां वञणु, उन खां हाल अहवाल पुछणु ऐं उनखे तसली ॾियण बि आसानी आहे। ट्रैफ़िक इशारे ते पंहिंजी गाॾीअ खां बीठल माण्हूअ खे हार न ॾियणु, कंहिं मोटरसाइकिल बंदि थी वियो हुजे उन जी मदद करणु, सम्झो त हीअ बि आसानी आहे। दरवेश हैरत में ॿुधल नौजवान खे शफ़क़त भरियो हथु मथे ते फिराईंदे वरी अॻिते ॻाल्हि वधाईंदे ॿीहर ध्यानु छिकाईंदे चयईं, पुट, तूं आसानी विराइण जो कमु घर खां शुरू छो नथो करीं? अॼु वापसि वञ, दरवाज़े जे ॿाहिरां सिर्फ़ु हिकु दफ़े घंटी वॼाए खोलण जो इंतज़ारु कजां। अॼु पंहिंजे पीउ जे दड़का ईअं ॿुधजां जीअं मोबाइल ते को पंहिंजो पसंदीदा सॉन्ग ॿुधी रहियो आहीं। अॼु खां पंहिंजी माउ जे पहिरिएं आवाज़ ते हिकदमि पहुची वञ। हाणे उन खे ॿिए आवाज़ ॾियण जी ज़रूरत न पए। जेकॾहिं ज़ाल का बि ग़लती करे त उन खे सभिनि जे साम्हूं न कावड़िजे। जेकॾहिं मानी या भाॼी सुठी न पचाए अथसि तॾहिं बि दस्तरखान ते का बि शिकायत न करणु घुरिजे। जेकॾहिं का कपिड़ा इस्त्री न आहिनि त पाण इस्त्री करणु खपनि। मुंहिंजा पुट, हिकु ॻाल्हि यादि रखजांइ त ज़िंदगी तुंहिंजी मोहताज न आहे, तूं ज़िंदगीअ जो मोहताज आहीं। मंज़िल जी फ़िक्र छॾे ॾे, पंहिंजनि ऐं ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा कर। इनशा अल्लाह मंज़िल ख़ुदि पाण मिली वेंदी आहे। दोस्तो, मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त लाइक करियो, कमेंट करियो, शेयर कयो। मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा त तव्हां हिन वीडियो मां छा सिखिया आहियो। यूट्यूब ते वञी सिंध हेल्प जे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक कयो जीअं तव्हांखे ईंदड़ वीडियोस जल्द खां जल्द मिली सघनि। आख़िर में वीडियो ॾिसण लाइ तव्हांजा लख लख थोरा।